بسم الله الرحمن الرحيم لكن الرسول والذين آمنوا معه جاهدوا بأموالهم وأنفسهم وأولئك لهم الخيرات وأولئك هم المفلحون أعد الله لهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك الفوز العظيم وقال رسول الله صلى الله عليه وسلم خير القرون قرني ثم الذين يلونهم ثم الذين يلونهم ثم الذين يلونهم صدق اللہ و صدق رسولہ النبی الکریم. محترم دوستو بزرگو، اج اساں جو عنوان ہے مدح صحابہ کرام رضی اللہ تعالیٰ عنہ. حضور صلی اللہ علیہ وسلم جے صحابہ جی تعریف عظمت مقام. صحابہ جو تعداد جنگ بدر میں 313، صلح حدیبیہ وقت 1500، فتح مکہ وقت 10,000، جنگ حنین میں 12,000، آخری خطبہ حجۃ الوداع میں 40,000، جنگ تبوک میں 70,000. حضور صلی اللہ علیہ وسلم جڏहिं رحلت کئی نے دنیا میں برکو مٹایوں ان وقت 1,24,000 صحابہ کرام. حضور صلی اللہ علیہ وسلم کا جن صحابہ حدیثوں نقل کیوں، روایتوں لکھیوں، نوٹ کیوں، انہن جو تعداد 7,000 جے محدث صحابہ ऐं صحابیانیوں سگوریوں الگ ہیں، उहे इन खां अलावा आहिनि. صحابہ کرام जे मक़ाम खे जेकॾहिं क़ुर पढ़िजे त सॼो क़ुर हुज़ूर ऐं صحابہ हुज़ूर जे यारनि जे शान में भरियो पियो. असांजो ई मुख़्तसर वक़्तु बहर बेकिनार दरिया खे समुंड खे लोटे में बंदि नथो करे सघिजे, पर फ़ारसी में चइबो आहे मुश्तअज़ खिरवारे चंद शयूं, चंद आयतूं तव्हांजे आॾो आऊं पढ़ंदुमि. सूरत तौबह जी आयत नंबर 88 ऐं 89 मूं तिलावत कई. अल्लाह जी फरमाए थो लाकिन रसूल वल्लज़ीना आमनू माहू, पर रसूल ऐं जेके उन सां गॾु जिन ईमान आंदो साहब सगोरा, जाहदू बि अमवालिम व अनफुसिम, पंहिंजे जान ऐं माल सां जिहाद कयूं. अल्लाह जे रसूल जे, अल्लाह जे दीन ते जान बि क़ुर्बान करे छॾियऊं, माल बि क़ुर्बान करे छॾियऊं. अल्लाह जी फरमाए थो उलाइक लहुमुल खैरात, इन्हनि जे लाइ भलायूं आहिनि. व उलाइक हुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाब आहिनि. अअद्दल्लाहु लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, अल्लाह से तैयार कयूं इन्हनि जे लाइ बाग़ात जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं. ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह रहंदड़ हूंदा. ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा कामयाबी आहे वॾी. हिननि ॿिनि आयतुनि में अल्लाह हुज़ूर जे सहाबा जी फ़ज़ीलत बयानु कई आहे, तारीफ़ बयानु कई आहे. कहिड़ी त इन्हनि पंहिंजे माल ऐं जानियुनि सां जिहाद कयो अल्लाह जे रस्ते में. पहिरीं जाहदू बि अमवालिम व अनफुसिम, पंहिंजो माल बि अल्लाह जे दीन तां क़ुर्बान कयूं, जान बि अल्लाह जे दीन तां क़ुर्बान कयूं. ॿी व उलाइक लहुमुल खैरात, रब वटां इन्हनि लाइ भलायूं ई भलायूं. ख़ैर माना भलाई. टी फज़ीलत व उलाइक हुमुल मुफ़्लिहून, अल्लाह चए थो इहे कामयाब आहिनि. अल्लाह जी जहिड़े ई सहाबा खे कामयाबी जो सर्टिफिकेट ॾिनो, तूं हुज़ूर जे यारनि खे घटि वधि ॻाल्हि, तुंहिंजी सज़ा पंहिंजी सज़ा पाण ॼण अल्लाह त पंहिंजे यारनि खे अॻे ई सर्टिफिकेट ॾेई छॾियो. दुनिया में जेकॾहिं कंहिंखे को वाला ऑफिसर, क़ौम जो चङो मुड़ुसु, पीउ पंहिंजे पुटनि मां चए था मुंहिंजा पुट त भला, पर हीउ सभिनी खां अॻिराई करे वियो. पीउ जंहिं लाइ 4 अखर चङाईअ जा लिखी वञे, हर को चवंदो आहे पीउ जी ॻाल्हि सची आहे, बाबे जी ॻाल्हि सची आहे, मुर्शिद जी ॻाल्हि सची आहे, क़ौमी सरदार जी ॻाल्हि सची आहे, अकमुल हाकिमी जी ॻाल्हि त सभिनी खां सची आहे. बाबे खां भुल थी सघे थी, मुर्शिद खां भुल थी सघे थी, चङे मुड़ुस खां भुल थी सघे थी, अलाह खां भुल न थींदी. अलाह जो कलाम सचो हो आहे रहंदो. फरमाईं त चौथी फज़ीलत अअद्दल्लाहु लहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, अल्लाह से चए थो इन्हनि जे लाइ अहिड़ा बाग़ात तयारु कया अथमि जिन जे हेठां नहरूं पियूं थियूं वहनि. खीर जी नहर, माखीअ जी नहर, ख़ालिस पाणी जी नहर. असां पाणी जी तकलीफ़ आहे, कहिड़ी तकलीफ़ आहे, माण्हू रहियो ई नथा सघनि. असां कॉलोनी में वैल्यू घटि आहे छो त पाणी मिठो कोन्हे, पाणी जी ज़रूरत आहे, मिठो कोन्हे को. खीर जी नहर, अबा बाग़ कंहिं वटि हुजे, वॾो माण्हू सॼो ईंदो, बा चौधरी आहे, रईस आहे, छो त बाग़ अथसि. अलाए चए थो अलाए केतिरा बाग़ हूंदसि.
उन बाग में वरी पाणी जी नहर हुजे, खीर जी हुजे, माखी जी, इहे त हर कंहिंजे वस में न आहिनि। अलाह चए थो हुज़ूर जे यारनि लाइ मां अहिड़ा बाग तयारु कया आहिनि जिन में खीर जूं नहरूं अलॻि हूंदियूं, माखीअ जूं अलॻि हूंदियूं। हिते त खीर वठियो कोन था सघूं, 200 रुपया किलो में बि पाणी आहे, माखी 1500 वारे 2000 वारे शीशे में बि मिलावट आहे, उते मिलावट ई कान हूंदी, नहरूं पीवा हूंदियूं, जेको पीअणो ॾेई सो पी खुटाए न सघंदे। भला हितां वारो बाग कॾहिं सड़ी वियो, ख़तमु थी वियो, बंगलो खपी वियो, वॾेरो कंगाल थी वियो, रोड ते अची वियो, करोड़नि जी प्रॉपर्टी हुअसि, पर जॾहिं रोड जी माप में आई त सरकारी इंक्रोचमेंट ड्राए रद्द कयोसि, करोड़पति रोड ते पहुची वियो। अलाह जो ख़ालिदीन फ़ीहा, जेके मूं हिननि खे जन्नत में अलाटमेंट कई आहे न, इहा अलाटमेंट हमेशह रहंदी। असां वारो कारोबार फिटी वियो, बीमारी में पहुतो, घर खपाए वञी इलाज कराई, अलाह चए थो जेके मां बंगला ॾिना आहिनि पंहिंजे हबीब जे यारनि खे हमेशह रहंदा, इहे कोन वेंदा। फरमाई ज़ालिकल फौज़ुल अज़ीम, चई त इन्हनि जे लाइ वॾी कामयाबी आहे, कामयाब आहिनि। अलाह जिन खे कामयाबी आहे सर्टिफिकेट ॾिए, इहे रब वटां कामयाबियूं। ॿी जाइ ते फरमाई सूरत अराफ़ आयत नंबर 157 पारो 9, फरमाई फल्लज़ीन आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबउ नूरल्लज़ी उनज़िल मअहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फल्लज़ीन आमनू, जिन ईमान आंदो अलाह ते, व अज़्ज़रूहु, ऐं हुज़ूर जी साथ बि ॾिनो, मदद बि कयूं, दीन सां गॾु रहिया। वत्तबउ नूरल्लज़ी उनज़िल मअहु, जेको हुज़ूर ते नूर नाज़िल थियो, माना क़ुरान, हुज़ूर ते जेको नूर नाज़िल थियो उन जी ताबेदारी कयूं, जीअं क़ुरान में हो तंहिंखे मञूं। अब हाणे क़ुरान थो पढ़ी ॿुधायां, हाणे क़ुरान ॿुधण खां पोइ जेकॾहिं को फिरी वञे, मुनकिर थी वञे त पंहिंजी सज़ा पाण ॼाणे। असां वटि एतिरो ई लफ़्ज़ काफ़ी आहे, इन खां वधीक ॿियो कुझु बि नथा चई सघूं। फरमाए वत्तबउ नूरल्लज़ी, उन नूर जी ताबेदारी कयूं जेको मां मोहम्मद करीम ते लाथो। अलाह फरमाए थो उहे सहाबी जिन क़ुरान जी ताबेदारी कई, उलाइका हुमुल मुफ़्लिहून, मां उन्हनि खे कामयाबी जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो। उस्ताद जे तरफ़ां सर्टिफिकेट मिले, वॾे क़ौमी सरदार तरफ़ां सर्टिफिकेट मिले त उहो असां हणी छॾींदा आहियूं। अब असांजे बाबा खे मिलियो, ॾाॾा खे मिलियो, हिन कारकर्दगी जो सर्टिफिकेट मिलियो। अलाह हुज़ूर जे यारनि खे सर्टिफिकेट ॾेई क़ुरान में लिखी छॾियो, हर हिकु जे ज़बान ते हूंदो, उलाइका हुमुल मुफ़्लिहून, इहे कामयाब आहिनि। अलाह जे हबीब हुज़ूर जा यार जिन खे अलाह साईं कामयाबी जो सर्टिफिकेट ॾिनो, सूरत अनफाल आयत नंबर 74 पारो 10, फरमाए वल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह, जिन ईमान आंदो अलाह ते, अलाह जे रसूल ते, अलाह खे वहदहु ला शरीक करे मञूं, अलाह जे आख़िरी नबी खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करे मञूं, व जाहदू फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद कयूं, वल्लज़ीना आवव व नसरू, मदद बि कयूं, मके मां जेके मदीने लॾे आया, मदीने वारनि अंसारिन साहिबिन मके मां ईंदड़नि खे जॻह बि ॾिनी, उन्हनि जी मदद कयूं। फरमाए उलाइका हुमुल मोमिनून हक़्क़ा, अलाह चए थो सचा मोमिन इहे अथव। लहुम मग़फ़िरतुम व रिज़्क़ुन करीम, इन्हनि जे लाइ बख़्शिश आहे ऐं इज़त वारी रोज़ी आहे। बख़्शिश बि इन्हनि लाइ आहे, अलाह साईं इन्हनि खे जेरे बख़्शे छॾियो। सूरत तौबा आयत नंबर 20, फरमाई अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। फरमाए अल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो, व हाजरू, ऐं हिजरत कयूं, घर ॿार छॾे हुज़ूर सां गॾु हलिया, वॾी कुर्बानी आहे। व जाहदू फी सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते में जिहाद कयूं। असां चऊं हलो अमेरिका मुर्दाबाद नारो हणणो आहे, चईसीं कीअं, असांजी हुकूमतुनि सां गॾु असां कीअं मुर्दाबाद नारो हणंदासीं। मौलवी साहब तूं अलाए कीअं पियो हणी मस्जिद में, अमेरिका मुर्दाबाद पियो चई, इज़राइल मुर्दाबाद पियो चई, ऐं इन्हनि जा जेके हामी आहिनि मुर्दाबाद पियो चई, इन अमेरिका ऐं इज़राइल सां जेको ईरान विढ़े पियो उनखे ज़िंदाबाद पियो चई। तूं चई सघीं थो भली असां नथा चऊं? साहबा वटि ईअं न हो, अलाह जो जेको हुकुम आहे उन खां पोइ ते हिकु इंच बि न हलबो। महांगाई जो तूफ़ान, जंग हले पई ईरान ऐं इज़राइल जी, असां वटि महांगाई वधंदी पई वञे, हुकुमरान जूं अयाशूं ख़तमु थियनि थियूं, ख़तमु थियनि ई कोन थियूं, ज़बान असां वारी ते ताला लॻा पिया आहिनि, अलाए केरु पुछण वारो ई न आहे। अबा ख़ामोश रहंदव त मरंदव, कॾहिं पुछंदव, केसि ताईं रहंदव ख़ामोश?
कहिड़ी ज़रूरत आहे पेट्रोल महांगे करण जी जॾहिं तव्हांखे ईरान ॾिए पियो, ॿिया ॾियनि पिया, छो नथा वठो? अक़वाम मुतहदा IMF कहिड़ो जंगबंदी कई आहे? इंटरनेशनल दहशतगर्द अमेरिका आहे, इंसानियत जो कातिल अमेरिका ऐं इज़राइल आहे। उन्हनि जी पुष्ट पनाही पिया कयो। असां इन्हनि जी ग़ुलामी न कल्ह क़बूल कई, न अॼु कंदासीं इंशाअल्लाह। तख़्त दार ते सूली ते चढ़ी वियासीं, इहो सौदो सस्तो आहे। छो त ही जेकॾहिं कंध हक़ ख़ातिर कपियो त सवें तयारु थी वेंदा, जेकॾहिं ही कंध झुकियो त पूरो नस्ल ग़ुलाम थी वेंदो, ख़ानदान ग़ुलाम थी वेंदो। असांखे अल्लाह आज़ाद करे पैदा कयो आहे, ग़ुलामी वारी ज़ंजीर खे असां छॾे ॾिनो। जेको धरतीअ तां दीन तां पंहिंजे मुल्क ऐं मिलत तां विढ़े ऐं जान जो नज़रानो पेश करे ज़िंदह आहे ई उहो। जेको पंहिंजे पेट लाइ रहे, खाई पी मरी वियो, हुनजो ज़िक्र ई कोन्हे को। अॼु बि दुनिया उन इस्लाम पसंदनि खे, अॼु बि दुनिया फ़लस्तीन जे मुजाहिदनि खे यादि करे पई। दुनिया उन धरतीअ जे तां जान ॾींदड़नि खे, ग़रीबनि मिस्कीननि जे मारूड़नि जे मददगारनि खे यादि करे पई, जेके पेट लाइ खावा पिया मरी विया। इहे त जानवरनि खाधा पीता मरी विया। इंसान जो त कमु आहे हक़ जो कलम बुलंद करणु। ज़ुल्म जे आॾो ख़ामोशी इहो ज़ालिम खे ताक़तवर बणाए थी। ज़ुल्म जे आॾो आवाज़ उथाइण, अबा मारे छॾींदई। सोशल मीडिया ते पाबंदी, फेसबुक ते पाबंदी, हेतिरियूं तव्हांखे सज़ाऊं मिलंदियूं। केतिरा तव्हां मारींदव, केतिरा मारींदव? तव्हां जॾहिं क़ाबिल एतिराम हो, तव्हांखे हिन कानून पास करण जी ज़रूरत न हुई, तव्हांखे हिननि सदारती ऑर्डिनेंस पास करण जी ज़रूरत न हुई। हाणे तव्हां गाज़िब ऐं अवाम जे धरतीअ जा कातिल आहियो, ऐं जॾहिं तव्हां मुल्क जा गद्दार आहियो, मुस्लमाननि जा कातिल आहियो, त हाणे तव्हां केतिरा बि बिल पास कयो, कुझु बि न वरंदो। इस्लाम सदाईं ज़िंदा रहियो आहे। इस्लाम खे जिन आबियारी ॾिनी आहे, सदाईं ज़िंदा रहिया आहिनि, मरी करे बि उहे ज़िंदा रहिया आहिनि। ऐं जेके ग़ुलामी में रहिया ऐं बुज़दिली में रहिया, इहे जहिड़े बि मोल आहिनि, हिननि जी ज़िंदगी जो को बि तसवुरु न आहे। साहबा किराम हुज़ूर तां तन मन धन क़ुर्बान कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग बदर में चयो, हिकिड़ी जंग में चयो, चई पाण हाणे थोरा आहियूं, घटि आहियूं, तव्हांजी सलाह हुजे त पोइ हिते मोटी हलूं, तयारी करे वरी अचूं। हज़रत मिक़दाद साहब बि उथियो, अखियुनि मां नीर पिया वहनि, ॻोढ़ा पिया वहनि। चई फिदा का अबी व अम्मी या रसूलल्लाह, मुंहिंजो अबो अमां वहां ते क़ुर्बान वञे। नहनु नुक़ातिलु अन यमीनिक व अन शिमालिक, अन यमीनिक अन शिमालिक व अन यसारिक। सोना असां तुंहिंजे अॻियां विढ़ंदासीं, तुंहिंजे पुठियां विढ़ंदासीं, तुंहिंजे सॼे विढ़ंदासीं, तुंहिंजे खॿे विढ़ंदासीं। घर उहो वञे जंहिंखे ज़िंदगी सां प्यार हुजे। असां त मदीने वारे मीर जे क़दमनि ते जान ॾियण खे फ़ख़ुरु था सम्झूं। पोइ जॾहिं इहा हालत ई त अलाह खे बि चवणो पियो, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, अलाह इन्हनि खां राज़ी थी वियो, रब खां राज़ी थी विया। अलाह जी सर्टिफिकेट ॾेई छॾियूं। अलाह जे रस्ते में जिहाद कयूं, दीन लाइ जिहाद कयूं, ज़रे भर पोइते न हटिया। अॼु जेकॾहिं को चवे त मां सचो मुस्लमान मोमिन आहियां, त पोइ हक़ सच जे पुठियां न हलंदो, हक़ सच खे पुठी न ॾींदो। ज़ालिम खे ज़ालिम चवंदो, चाहे केॾो पावरफुल हुजे। ज़ालिम खे ताक़त कान्हे का। ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी, हथ पकड़े त ॾिस शींहं, हथ ॿोड़े त ॾिस बाह पाणी अथई, हथ पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई। रुगो हिम्मत तूं कर, पाणी भॼी वेंदो। हक़ में जेतिरी ताक़त आहे न, एतिरी बातिल में कोन्हे का। फरमाई अल्लज़ीना आमनू, हिन महिल पेट्रोल महांगो, लहण जी जाइ कान्हे का, चढ़ण लाइ लहे थो 5 रुपया त चढ़े थो 100-150 रुपया। ज़ालिमो कहिड़ो तव्हांखे पंहिंजो प्रोटोकॉल। वज़ीर आज़म कराची अचे थो 37 गाॾियुनि जे प्रोटोकॉल सां, लाड़काणे वञे थो 27 गाॾियूं, नोट था कनि, वीडियो ते ॾेखारीनि था। हिते तव्हांखे ख़बर ई कान्हे। बाक़ी ग़रीब अवाम लाइ तव्हां पंहिंजूं अयाशूं छो नथा ख़तमु कयो? कहिड़ो तव्हांखे लाचार आहे? ॿाहिरिनि मुल्कनि में तव्हांजा बंगला, ग़रीबनि खे छा आहे? इन पेट्रोल ते जेको गाॾी ते हले पियो, कारोबार करे पियो, पंहिंजे बचड़नि खे पाले पियो। IMF जा तव्हां फर्मा बरदार आहियो। IMF मुस्लमाननि जी दुश्मन आहे। अक़वाम मुतहदा असांजी सॼण न आहे। इहा इस्लाम परस्तनि जी, इस्लाम पसंदनि जी दुश्मन आहे। इहा अमेरिका ऐं यूरोप जी ग़ुलाम आहे। इन ग़ुलामीअ खे असां कल्ह बि छॾे ॾिनो, उन ग़ुलामी खे कल्ह बि रद्द कयो होसीं ऐं अॼु बि उनखे रद्द कयूं था। पोइ जे इन हक़ जी पादाश में जान वञे त इहो फ़ख़ुरु आहे। फरमाई साहबा किराम हुज़ूर जे आॾो पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, माल क़ुर्बान कया, शहादतूं कयूं। ऐं जेॾी महिल शहीद पे थिया, उन्हनि जा लफ़्ज़ सोने अली मुर्तज़ा वांगुरु आहे, फुज़्तु व रब्बिल काबा, रब काबा जो कसम ऐं कामयाब थियो पियो वञा। हज़रत सअद
حضور صلی اللہ علیہ وسلم جنگ میں آیا ॾिठऊं त कहिड़ा शहीद आहिनि कहिड़ा ज़िंदा आहिनि ॾिसंदा पिया अचनि त हज़रत सैद में थोरो साह आहे पाण कन में चयूंसि औसिनी या सैद मूंखे वसियत कर तुंहिंजा पिछाड़ी पसा आहिनि पंहिंजा जेको आहे सो मथो सेरे हुज़ूर जे पेरनि ते रखी चई मूंखां वधीक ॿियो केरु कामयाबु थींदो जो मुंहिंजा आख़िरी पसा मदीने वारे मीर जे क़दमनि में पिया वञनि फुज़्तु व रब्बिल काबा रब काबा जो कसम आऊं कामयाबु थियो पियो वञा इहे अज़मतुनि जा मीनार हा इहे बुलंदियुनि जा मीनार हा जिन जान ॾींदे बि फ़ख़ुरु कयो जिन जान इस्लाम तां घोरींदे बि फ़ख़ुरु कयो जिन हक़ ऐं सच ते लड़ंदे बि फ़ख़ुरु कयो जेके डिॼी विया तिन जी ज़िंदगी आहे गिदड़नि वारी तिन जी ज़िंदगी आहे ग़ुलामनि वारी मौत त मुक़ररु वक़्तु ईंदो माण्हू कोन मारे सघंदा इन जी गोली में को बि असरु न आहे अलाह हुन मारे हे छा कंदा मारींदड़ बि अलाह हुआ ज़िंदगी ॾींदड़ बि अलाह हुआ फरमाईं त जिहाद कयूं अलाह जी फरमायो आज़म दरजतन इंदल्लाह इन्हनि मुजाहिद साहबनि लाइ अलाह वटि वॾा दर्जा अथव जेके न बुज़दिली जा दर्स था ॾियो न चवंदो कर तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं न पोस्ट शेयर कंदो कर अमेरिका मुर्दाबाद लिखी ऐं अमेरिका इज़राइल जा हवारी सभु हरामी लिखियई ऐं जेकॾहिं तूं इन असांजे मुल्क जी पॉलिसी जे ख़िलाफ़ वेही अबा निकाह 18 साल खां अॻे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सूबे सिंध जेको आहे सो बिल पास कयो आहे जेकॾहिं तो चओ था निकाह पढ़ंदुसि ॿधिजी वेंदे ज़ालिमो क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ जेके कानून पास कंदव उन कानून खे असां जूते जे नोक ते फिटो कयो बि कंदासीं अॼु बि पढ़ाईंदासीं सुभाणे पढ़ाईंदासीं तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कयो असां क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ को कानून क़बूल न कंदासीं तव्हांजी असेंबली इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में तव्हां मुल्क पाकिस्तान में इस्लाम खे लॻायो आहे तव्हां जहिड़नि नमक हरामनि जे पुठियां असां न कल्ह लॻा हुआसीं न अॼु लॻंदासीं इंशाअल्लाह फरमाए उलाइक हुमुल फाइज़ून इहे कामयाब आहिनि जेके हक़ सच जी ॻाल्हि कंदा कामयाब अथव उहे सहाबा इकराम करे ॾेखारी तॾहिं अलाह कामयाबी जा सर्टिफिकेट ॾिननि ऐं जेको पोइते रहंदो उहो नाकाम आहे अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जी तारीफ़ सूरत तौबा आयत नंबर 100 फरमाए वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु व अद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहा अल-अनहार खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम अगराई कंदड़ पहिरियां हिजरत में मुहाजिर पहिरीं मक्को छॾे मदीने आया घर ॿार माल मिल्कियतूं सभु छॾे आया ईमान त उन्हनि जो असांजो किथे आहे असां वारो त ईमान ईअं ई आहे गिड़ियुनि ते बसि पेट जे पुठियां ऐं जे 5 रुपया माफ़ था थियनि काफ़र लिखी अचो 5000 था मिलनि हितां जो वञनि त सभु चवंदा असां काफ़र आहियूं मुस्लमान न आहियूं 5000 जे लालच में वञी आज़माए ॾिसो पंहिंजो ईमान वेंदा हा ऐं फिलहाणे रूम बागड़ी जो कोहली जो मेघवार जो पुटु आहियां 5000 ते ईमान खपाए ईंदड़ अहिड़ा खोड़ ॾिठा पर हुज़ूर जे यार जिन ॿार बच्चा सभु छॾे ॾिना हिकिड़ो साहबी जॾहिं ॿारनि सां गॾु पिया आयो हुज़ूर जे हिजरत करे चए ॿार पोइते चए खणी वञो आउं अकेलो वेंदुसि केॾी वॾी कुर्बानी आहे अलाह फरमाए थो ए मुहाजिर ऐं अंसार जेके हिजरत करे आया मदीने वारा थिया अंसार मददगार उहे बि एॾा जिन उन्हनि जी मदद कई जिन खे घर आहे ॿ त हिकिड़ो घर ॾिनो 2 घर वारियूं त हिकिड़ी खे चयूं तलाक ॾियां थो तूं शादी कर पंहिंजे मिल्कियत में हिसो ॾिनो वॾी ॻाल्हि आहे कहिड़ी वॾी दीन तां कुर्बानी ॿी का हुन सां मिटी त हुई कान फरमाइन वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान जेके इन्हनि जे पुठियां चङाई सां लॻा जेके पोइ वरी इन्हनि सहाबा जी ताबेदारी कनि माल ॿार हर हिकु शइ दीन तां कुर्बान कनि इहो इन शइ जो अज़म ऐं ऐलान कनि त क़ुरान और सुन्नत जे ख़िलाफ़ जेका शइ तव्हां पास कंदो असां हुनखे रद्द करे छॾियूं तव्हांजे कानून तव्हांखे मुबारक तव्हांजी बुज़दिली तव्हांखे मुबारक असांखे जे इन पादाश में शहादत मिली त असांखे उहा मुबारक आहे फरमाई त रज़ियल्लाहु अन्हुम अलाह हिननि खे सर्टिफिकेट रब उन्हनि खां राज़ी थी वियो वरज़ू अन्हु सहाबा बि हुज़ूर खां अलाह खां राज़ी थी विया रब इन्हनि खां राज़ी रब खां राज़ी फरमाई ॿियो सवाब ॿियो अजर व अद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहा अल-अनहार खालिदीन फीहा अबदा अलाह से हिन जे लाइ अहिड़ा बाग़ात तयारु कया आहिनि जिन जे पुठियां अहिड़ियूं नहरियूं वहंदियूं जंहिंमें हमेशह रहंदड़ हूंदा दुनिया जा आरज़ी बंगला न हूंदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम इहा कामयाबी आहे वॾी कामयाबी आहे अब हींअर छो था कयूं लोड़ियूं था घर चङड़ो थी पवे गाॾी सुठी थी पवे रिहाइश भली थी पवे ऐं जे नेका माल करे हक़ ऐं सच जी राह में वियो त पोइ इन खां वधीक बंगला मिलंदा ही छा कंदा हिननि जी का बि हैसियत कान्हे का सूरत तौबा आयत नंबर 111 फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक्तलून वअदन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान अल्लाह ताला
पंहिंजे हुज़ूर जे यारनि जी तारीफ़ तौरात में बि कई आहे, इंजील में बि कई आहे। सहाबा जो ज़िक्र ज़ालिक मसलुम फ़ित तौरात वल इंजील, ए प्यारा हबीब तुंहिंजे सहाबा जो ज़िक्र मूं तौरात में बि लिखी छॾियो, इंजील में बि लिखी छॾियो। सूरत तौबा आयत नंबर 111 अल्लाह से फरमायो अल्लाह ताला जन्नत जे मुक़ाबले में मोमिननि खां जानियूं माल ख़रीद करे छॾियो। जन्नत ॾींदोमांव, जान ऐं माल मुंहिंजे हवाले कयो, जीअं चवांव तीअं ख़र्च कयो। हा, अल्लाह जे रस्ते में फरमायो युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद था कनि, फ़यक़्तुलून व युक़्तलून, काफ़िरनि खे क़त्ल कनि बि था, पाण बि शहीद थी था वञनि। पोइ वअदन अलैहि हक़्क़न फ़ित तौरात वल इंजील वल क़ुरान, अल्लाह जो सचो वाइदो तौरात में बि लिखियलु आहे, इंजील में बि, क़ुरान में बि आहे त रब साईं इन्हनि लाइ जन्नत में बाग़ात तयारु करे छॾिया आहिनि। अल्लाह ताला इन्हनि जे लाइ महल तयारु करे छॾिया आहिनि। सूरत तौबा आयत नंबर 117 118 फरमाए लक़द ताबल्लाहु अलन नबी वल मुहाजिरीन वल अंसार लज़ीन नतबऊ फ़ी साअतिल उसरति मिन बाद मा काद यज़ीगुल कुलूब फ़रीक़िन मिनहुम सुम्म ताब अलैहिम इन्नहु बिहिम रऊफ़ुर रहीम। फरमाए अल्लाह ताला महिरबानी कई पंहिंजे नबीअ ते, तवजो कयो, मुहाजिरनि ते, अंसारनि ते, जिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई ॾुखे वक़्त में। केॾी सहाबा ते तकलीफ़ हुई, सहाबा जा वाक़ियात पढ़ो त सही, हिकायात सहाबा, फ़ज़ाइल सहाबा पढ़ो त सही। असांखे त दीन जे नाले ते का लठ बि कोन लॻी आहे। रुगो मस्जिद में मौलवी पखो जे बंदि करे अचे मां हाणे न ईंदासीं, हुन वीचारे छो बंदि कयो? ॿ टे ॼणा टे पखा खोलियो वेठा आहियो, बिल महांगो आहे, भला जेकॾहिं टे ॼणा हिकिड़े पखे ते वेहो चे हाणे ॿीहर न ईंदासीं। उहो हिकिड़े मौलवी साहिब जो ॿुधुमि, चे अचो था चारि ॼणा चारई अलॻि एयर कूलर था हलायो, घर बि हलाईंदा आहियो, हिकिड़े ई हथ सां टई बटण खुली पवंदा। वाह वाह, घर ई असां कंदा आहियूं, हर को पंहिंजे दिलि ते हथु रखे, असां वारो हाल छा आहे, असां त कोन था कयूं। ऐं पंहिंजी हालत ॾिसां, ॿियनि जी त मूंखे ख़बर कोन्हे का, बिल एॾा घर आहिनि जो वस करे लाइट चइबो आहे, जे ज़रूरत कोन्हे त ज़ीरो खोले छॾियो, हाणे वॾे बल्ब जी ज़रूरत कोन्हे छो त इहो वधीक थो हले। पर टे ॼणा अब टे पखनि ते न वियो, घर त चवंदासीं हिकिड़े पखे ते वियो, टे ॼणा टिनि कमरनि अलॻि में छो वेठा आहियो, हिकिड़ो एयर कूलर हलायो, बिजली महांगी आहे, पर ईअं जो बटण खोलींदो टई खुली वञनि। अहिड़ा मूं ॾिठा आहिनि मस्जिद में, तव्हां ॾिठा आहिनि अलाए ॾिठा आहिनि, मूं ॾिठा आहिनि, छो त बिल त उहो कोन था भरीनि, बिल त मस्जिद वारा पिया भरीनि। अब चंदो पुछीनि, वो हिकिड़े हिंदुस्तान जे मौलवी साहब जी तकरीर हलंदी आहे, चे चंदो उहो तव्हां आपको हो गए 10 साल 50 साल हो गए 10 रुपए डालने आ, ज्यादा डालने ही नहीं। चंदो वो सागो 10 रुपया, बिल 50 रुपया, अॻे 50 रुपया मस्जिद जो बिल ईंदो या घरनि जा घटि में घटि बिल 50 मां 400 500 ते वञी पुॻो, 5000 ते पहुतो। असांखे उहे ई 50 साल खां 10 रुपया या 5 रुपया ॼणनि मथे न आहिनि ॼणा। ऐं वरी अजीब इतफ़ाक़ ॿुधायो, हिते केॾी महिल 1000 रुपया किलो 500 100 रुपया फाटल के हलनि ई न, अहिड़ा हिन पंज में जेको न हले अबा ॾेई छॾिजां, हलाए न हलंदे, या मौलवी खे ॾिजां या फ़क़ीर खे ॾिजां। अहिड़ा मूं पाण ॾिठा आहिनि। मूं हिकिड़े लाड़काणे हाफ़िज़ साहिब ॾिनो, मूं चयो वरी मथां स्टेट बैंक लाड़काणे मां मटराए ॾिजां, अञा ताईं त कोन मोटियो। असांजे त कम जो आहे कोन, साईं वटि केरु 1000 रुपया विझी वियो, आई अलाह जे नाले ते, भाई ॿिली जो मानी खणी भॻी पुठियां बगस कुराड़ी, पुॼी जो न सघियसि त पोइ चई हाणे आई नानी जे सदके, नानी जे सदके त पुठियां ई पीछो न करी सा, न पुॼी सघियसि त हाणे नानी जी नियत ॾिनईसि, 1000 जो न हलियो त हाणे विझ मस्जिद वारे डॿे में, पाणे हली वेंदो, किथां हलंदो? तो वटि नथो हले, हिननि वटि किथां हलंदो? हिननि वटि कहिड़ा कारखाना आहिनि छा? सो अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सहाबा किराम अहिड़े ॾुखे इब्तिदाई वक़्त में मदद कई जो उन वक़्तु हलण बि ॾुखियो, इस्लाम जो नालो खणणु ॾुखियो। अल्लाह जी फरमाए थो अहिड़ी हालत थी जो हिकिड़े फरीक़ जो दिली माइल ॾुखियो थी पियो, हेॾी तंगी भिड़ा, पर अल्लाह से हुननि जे दिलनि ते सुकूनत नाज़िल कई। फ़अंज़ल सकीनत अलैहिम, अल्लाह से हुननि जे दिलनि ते सुकूनत नाज़िल कई। मताब अलैहिम, अल्लाह ताला उन्हनि जे दिलनि में ईमान बि लिखी छॾियो ऐं उन्हनि ते ख़ासि तवजो फरमाई जो का बि परवाह न। इहो सहाबा किराम जो ईमान। अॼु बि जेको इन तिर्ज़ ते हलंदो त उहो कामयाबु आहे, उहो शख़्स कामयाबु आहे, ऐं जेको इन खां परे रहे त उहो नाकाम आहे। सूरत फतह आयत नंबर 18 सिपारो 26 फरमाए लक़द रदियल्लाहु अनिल मोमिनीन, अल्लाह से मोमिननि खां राज़ी थी वियो। इज़ युबाइयूनका तहत शजरत, जंहिं वक़्तु वण जे हेठां बेअत पिया कनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त मुंहिंजे उस्मान खे, मशहूरु थियो हज़रत उस्मान साईं शहीद थियो, माज़अल्लाह शहीद न थियो। हुज़ूर फरमायो उस्मान जो पलांद वठिणो आहे, केरु वठंदो? 1400 सहाबा हुज़ूर जे हथ ते बेअत कयूं, मौत ते बेअत, हुज़ूर वरिती मौत ते बेअत। हाणे वेंदासीं जेसि ताईं उस्मान जो पलांद न वठंदासीं, पोइ हाणे हिते जो केरु चवे अब हलो मौत ते बेअत लड़ाई करणी आहे, चई अरे बसि फ़िलहाल त ज़रूरत आहे,
हाणे तरफ़ां अचो ॿिए दफ़े जी हुकुम खपे पर 1400 सहाबा जॾहिं वण जे हेठां बैत कई न हुज़ूर जे आॾो जान ॾियण ते अलाह खे उहा ॻाल्हि वणी अलाह जो वण जे हेठां तुंहिंजे आॾो मौत ते बैत पिया कनि अलाह इन्हनि सभिनी खां राज़ी थी वियो हाणे जेको हिननि खे घटि वधि ॻाल्हि आहे पंहिंजी सज़ा पाण ॼाणे ऐं वधीक न चवंदुसि एतिरो ज़रूरु चयोसि फअलिमा मा फी कुलूबिहिम अलाह चए थो माण्हुनि जी दिलनि खे ॼाणे वियुमि त पक्का पुख़्ता बीठा हुज़ूर जे मथां जान ॾियण ते फअंज़ल सकीनत अलैहिम अलाह चए थो माण्हुनि जे दिलि में सुकून लाथो परेशानी कुझु बि न व असाबहुम फतहन करीबा इन्हनि खे वेझी फतह ॾिनमि पोइ वरी फतह मक्का जी सूरत में अलाह से नसीब कई फरमाए इन्नल लज़ीना यग़ुज़्ज़ूना अब्सारहुम अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइका लज़ीना अमतहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुम व अज्रुन अज़ीम सूरत हुजरात आयत नंबर 7 जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो आवाज़ बि झको था कनि ॾाढियां नथा ॻाल्हाइनि एॾो अदब सुकून सां नज़र हेठि करे वेठा आहिनि अलाह चए थो इन्हनि जे दिलनि जो अलाह इम्तिहान वठी छॾियो इहे कामयाब आहिनि इहे हुज़ूर जी मोहबत में फर्मा बरदारी में ॻाल्हाइण वास्ते था इन्हनि जे अलाह से दिलनि जो इम्तिहान वरितो इन्हनि खे बख़्शिश बि आहे इन्हनि जे लाइ अजरुन अज़ीम वॾो अजर आहे फरमाए वलाकिन हब्बब अलैकुमुल ईमान व ज़य्यनहु फी कुलूबिकुम व करह अलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून अलाह साईं इन्हनि जे दिलनि में ईमान जो विधी छॾियो आहे ईमान इन्हनि जे दिलनि में एॾो पुख़्तो थी वियो आहे जो कुफ्र नाफ़रमानी गुनाह खां नफ़रत अथनि दिलनि में नफ़रत आहे ऐं उलाइका हुमुर राशिदून इहे ई हिदायत वारा आहिनि सुधरियल आहिनि इहे असां सुधरियल चवंदा आहियूं जंहिंखे माल मिता हुजे न अलाह क़ुर में जो जेको जंहिंखे ईमान सां मोहबत इस्लाम सां मोहबत ऐं कुफ्र खां नफ़रत शिरक नाफ़रमानी खां नफ़रत ईमान उनजो पको आहे हिदायत वारो अलाह क़ुर में उनखे थो चए पोइ हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे जंहिंखे चवनि अलाह हिदायत वारो उनखे थो फरमाए सूरत मुजादिल आयत नंबर 22 अलाह से ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवाद्दून मन हादल्लाहु व रसूलहु लौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु व युदखिलुहुम जन्नातिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार खालिदीन फीहा रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु उलाइका हिज़्बुल्लाह अला इन्न हिज़्बल्लाहि हुमुल मुफ़्लिहून अल्लाह ताला सहाबा किराम लाइ फरमायो त एॾी इन्हनि जी दिलि ईमान सां पुख़्ता थी चुकी आहे जो जेकॾहिं हाणे तूं पूरो तर्जुमो कंदुसि टाइम वधी वियो आहे जेकॾहिं इन्हनि खे ईमान जे मुक़ाबले में इस्लाम जे मुक़ाबले में को पीउ अची बीठो त उनखे परते छॾींदा औलाद रुकावट बणियो त पोइ हिते छॾे ॾींदा छो त ईमान इन्हनि में एॾो पुख़्तो थी चुको आहे अलाह ताला इन्हनि जी ग़ैबी मदद कई आहे अलाह साईं इन्हनि खे कामयाब ऐं अलाह साईं रज़ा जो सर्टिफिकेट ॾिनो आहे इहे हिज़्बुल्लाह अलाह जी जमात आहिनि अलाह जी जमात करे नाकाम न थींदी आहे हा अलाह ताला इन्हनि में एतिरी पुख़्तगी विधी आहे जो इहे अलाह जी जमात बणिजी विया तंहिंजे करे दोस्तो जन्नत में अलाटमेंट सहाबा जी अलाह करे छॾी क़ुर वज़ाहत कई एतिरियूं आयतुनि जो आउं ॿुधाए न सघंदुसि इंशाअल्लाह ॿिए जुमे ते बि इन मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं वाख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।